जो नालो प्रतीका आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे बैच जो नालो आहे हिकिड़ी हुई बानी। हिकिड़ी हुई बानी, हिकिड़ी हुई बानी, जनक जी हुई नानी, जनक जी हुई नानी, साढे दर्जी हुई ॾाढी, साढे दर्जी हुई ॾाढी, साकुते जी हुई काकी, साकुते जी हुई काकी, ऐं चीटी जी हुई चाची, ऐं चीटी जी हुई चाची, साभाउरनि जी हुई भेण, साभाउरनि जी हुई भेण, ऐं सहे जी हुई सेण, ऐं सहे जी हुई सेण, सापोपट जी हुई बुफी, सापोपट जी हुई बुफी, ऐं माकोड़ीअ जी मासी, ऐं माकोड़ीअ जी मासी, सा हुई सीरनि जी ससु, सा हुई सीरनि जी ससु, जिते हले न कंहिंजो वस, जिते हले न कंहिंजो वस, हिकु राणी हुई सियाणी, हिकु राणी हुई सियाणी, जंहिंजी हुई हीअ बानी, जंहिंजी हुई हीअ बानी, ओ अहिड़ी हुई हीअ बानी, अहिड़ी हुई हीअ बानी। महिरबानी।